इनाम ख़बर सां त पाकिस्तान तरफ़ां भारत जी बुज़लाणी हमले जी मोटोड़ जवाब खां पोइ भारत आख़िरकार अछो झंडो फड़काए शिकस्त तस्लीम करे वरिती आहे। भारत राति ऊंदाही में बुज़लाणी हमले खां पोइ पाकिस्तान भरपूर जवाबी कार्रवाई कई, जंहिंजे नतीजे में भारत जा 5 जहाज़ किराए छॾिया ऐं भारतीय फ़ौज जो ब्रिगेड हेडक्वार्टर बि तबाह करे छॾियो। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ परॾेही मीडिया सां ॻाल्हाईंदे तस्दीक़ कई त पाकिस्तान भारत जी 5 जंगी जहाज़ किराया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान फ़िज़ाइया जा समूरा जहाज़ महफ़ूज़ आहिनि। ख्वाजा आसिफ चयो त पाकिस्तान भारतीय जारत जे जवाब में कार्रवाई में बरतरी हासिल कई आहे। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त किरायल जंगी जहाज़नि में 3 राफेल, 1 मग 29 ऐं SU-30 शामिल आहिनि। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त पाकिस्तानी फ़ौज जवाबी कार्रवाई में हिंदुस्तानी ब्रिगेड हेडक्वार्टर खे तबाह करे छॾियो। हिंदुस्तानी मीडिया तस्दीक़ कई आहे उन्हनि जा 3 जहाज़ किराए विया आहिनि। पाकिस्तान जी सख़्त जवाब खां पोइ भारत पंहिंजी शिकस्त तस्लीम करे वरिती आहे। ये अहम ख़बर है जेका हम असां शेयर कर रहा आहियूं। पाकिस्तान तरफ़ां भारत जी बुज़लाणी हमले जे मुंहतोड़ जवाब खां पोइ भारत आख़िरकार अछो झंडो फड़काए शिकस्त तस्लीम करे वरिती आहे। भारत रात ऊंदाही में बुज़लाणी हमले खां पोइ पाकिस्तान भरपूर जवाबी कार्रवाई कई, जंहिंजे नतीजे में भारत जा 5 जहाज़ किराए छॾिया ऐं भारतीय फ़ौज जो ब्रिगेड हेडक्वार्टर बि तबाह करे छॾियो। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ परॾेही मीडिया सां ॻाल्हाईंदे तस्दीक़ कई त पाकिस्तान भारत जे 5 जंगी जहाज़ किराया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान फ़िज़ाइया जा समूरा जहाज़ महफ़ूज़ आहिनि। ख्वाजा आसिफ चयो त पाकिस्तान भारतीय जारत जे जवाब में कार्रवाई में बरतरी हासिल कई आहे। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त किरायल जंगी जहाज़नि में 3 राफेल, 1 मग 29 ऐं SU-30 शामिल आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाकिस्तानी फ़ौज जवाबी कार्रवाई में हिंदुस्तानी ब्रिगेड हेडक्वार्टर खे तबाह करे छॾियो। हिंदुस्तानी मीडिया तस्दीक़ आहे त उन्हनि जा 3 जहाज़ किराया विया आहिनि। पाकिस्तान जी सख़्त जवाब खां पोइ भारत पंहिंजी शिकस्त तस्लीम करे वरिती आहे।